डॉक्टर सदूरे एक शेर पढ़ियो जेकॾहिं हुनखे वरी दुरुस्त करे छॾिया त न तारा खपनि था न की चंड घुरिजे, न तारा खपनि था न की चंड घुरिजे, न यूरोप न को एशिया खंड घुरिजे, लाहौर गुजरात पिंडी पिशावर न कोहे मरीमा काई कुंड घुरिजे, तोखे तुंहिंजी जन्नत खुदा शाल बख़्शे, मूंखे बस रिवाई मुंहिंजी सिंध घुरिजे। जबरदस्त। अॼु न ॻोठ में साईं कान जमाली जी मेज़बानी या उन दोस्त की मेज़बानी ठाहे हिन प्रोग्राम में मेहमान मेज़बान नौजवान नंढड़ा वॾा ख़बरवार बेख़बर सभिनी खे हक़ मौजूद थी सघे। कचहरी में जेके पुठी ॾेई विया आहिनि ॼण कचहरी में हूंदा कोन आहिनि। मूंखां अॻु में स्टेट सेक्रेटरी साहब ॻाल्हि कई त असां लाइ कपिड़ा मेरा पर पंहिंजा, ॻाल्हि ॾाढी बढ़िया आहे। क़ुरान में 600 दफ़ा नेकियुनि जो हुकुम आहे ऐं ताड़ी वॼाइण खे बि नेकी चइबो आहे। ही केतिरा महिमान लथा तव्हां ताड़ी जमाले वॼाइण लाइ तयारु कोन आहियो या झलंदव। साईं मुस्तफ़ा साईं थोरे टाइम में ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। साईं सदूरे साहिबु एजुकेशन जे तालीम ते ॻाल्हायो पर तव्हां कंहिं दाद कोन ॾिनो, भला हाणे त हुनखे दाद ॾेई छॾियो सभु ताड़ी वञे। ख़बर त पई ऐं ताड़ी हणण सां त सी बि घटिबो आहे, हथ ॿाहिरि निकिरनि था। अल्लाह ताला सभिनी ख़ुशि करे। कुछ सालन खां सिंध में हिकिड़ो ट्रेंड हिकिड़ो रिवायत जुड़ी आहे बच कचहरी ऐं ही बच कचहरी जिंद कई आहे, कमाल जो कयो, कहिड़ो बंदोबस्तु कयो अथऊं, एॾो सारो छन्नो ॼण त शादी हुजे। यकीनन तव्हां सभिनी खे चांहि बि पियारियो। हिकु मौलवी जो जलसो कोन्हे जंहिंमें सवाब जी उमेद हुजे। जंहिं बि प्रोग्राम रखायो आहे उन सदको कढियो आहे सिंध ख़ातिर, त तव्हांखे सिंध जो ॻाल्हियूं थियनि, तव्हां जूं ॻाल्हियूं थियनि, तव्हांजे सूरनि जूं ॻाल्हियूं थियनि, सिंध जे महरूमनि जूं ॻाल्हियूं थियनि, सिंध जे खाधल हक़नि जूं ॻाल्हियूं थियनि, असांजे नादाननि जूं ॻाल्हियूं थियनि, असांजे लापरवाहियुनि जूं ॻाल्हियूं थियनि ऐं उन्हनि ॻाल्हियुनि मां कुझु न कुझु सिखी वञे। उन्हनि ॻाल्हियुनि मां सिखी करे पंहिंजा रवैया तब्दील कजनि, पंहिंजे कोताहियुनि ते नज़र रखिजे। मूंखे साईं काइम वग़ारो चयो त तव्हांखे तकरीर बि करणी आहे, तव्हांखे शाइरी बि ॿुधाइणी आहे, त मूं तव्हांजे ॾिठो पिए त हिननि खे कहिड़ी शाइरी ॿुधायां। स्टेट सेक्रेटरी ही रलियूं ही विहाणा ही पोइते ही धरती जे पुटनि जा फोटू आहे जिन पंहिंजा सिर क़ुर्बान कया तव्हांजे ख़ातिर, असांजे ख़ातिर, धरती जे ख़ातिर, सिंध जे ख़ातिर ऐं सुभाणे जे मुस्तक़बिल जे ख़ातिर। हे मासूम जेके वेठा आहिनि हिननि जे ख़ातिर। अॼु पंहिंजो पाण खां पुछूं पाण किथे बीठा आहियूं। अॼु कलासनि एकड़नि ते पाण में अटकिया वठूं, अॼु कलासनि एकड़नि ते पाण में अटकिया वठूं। सिंध पई हथ मां वञे सा न कंहिंखे सारवा, गार ॾियां थो क़ौम खे सा न सम्झो गारवा, दिलि सड़ीअ खां थो चवां छो त सिंध सां प्यार। बेवकूफ़ी या जहालत या सॼा मासूमियत जो गद्दार इब्ने गद्दारा मौत जो हक़दार। सो पाण खे हिन ते ही जेको दोस्तनि एतमाम कयो आहे, जंहिं दोस्त खे ख़र्च कया एतमाम कयो आहे, उनजा थिक त लहंदा। जॾहिं असां मां को कुझु न कुझु सिखी निकिरी था वेंदो, कुझु न कुझु पिराए वेंदो न। स्टेज ते ॻाल्हाईंदड़ शख़्स उन वक़्त ताईं ॻाल्हाईंदो जेसिताईं तव्हांजूं अखियूं, तव्हांजो ध्यानु उन ते हूंदो।
पर सीअ जे डप खां रुगो हथ सेकण में पूरा हूंदो त गाह पथो असांखे बि करिणो आहे, पोइ असांखे बि कमु कूड़। महिमान ॿिया बि अचणा। डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि कई मूंखां सतगुरु साहब, पाण डॉक्टर ॾे बि न वञी करे ॾिसे मूंखे बुखार थियो आहे, खंघि थी आहे, फलाण थियो आहे, मटीर थियो आहे। अॻी दौर में त माण्हू बांह ते हथ रखंदा, नब्ज़ चेक कंदा, पोइ ॿुधाईंदा पेट ख़राबु अथई, गुर्दा ख़राबु अथई या जेको बि अथई। पर अॼु डॉक्टर लेबोरेटरी थो मोकिले तव्हांखे त हीउ टेस्ट करा, हीउ टेस्ट करा, हीउ टेस्ट करा, त तोखे मर्ज़ कहिड़ो कहिड़ो आहे ख़बर पए, तकलीफ़ कहिड़ी कहिड़ी आहे, त पोइ मां तोखे दवा ॾींदुसि। असां तव्हांजे आॾो, असांजी धरती सिंध, हुनजी जॾहिं टेस्ट कराइण जी ॻाल्हि